दे पोखण खेजी जा रवासी अज मुसलसल 12 ॾींहं 13 ॾींहं आहे असांखे मुश्किलातूं दरपेश आहिनि। जीअं तव्हां ॾिसो था असां मीडिया जे ज़ोर ते असां पहिरियों बि इहो ई मौक़िफ़ रखियो त असांजा रस्ता चारई तरफ़ कटियल आहिनि। गुला खान थियो सेवण थियो अॼु बि ही जेको पाणी वञे पियो इहो पंहिंजो नए खेजी खां पंहिंजो पोखण वारे डैम ते वञे थो ऐं असांजे पोखण डैम जो असां पहिरियों बि आला ऑफिसरनि खां इहो घुर कई आहे त असांजे डैम खे रिपेयरिंग कमु करायो वञे, पर हुननि जे तरफ़ां असांखे अञा ताईं न कोई मिशनरी मिलियो आहे न ई असांजी का वाहर थी आहे। अॼु वरी बि उहा बरसाति वसियो आहे, कल्ह खां असां वटि बरसाति हले पियो थो ऐं न तव्हां पाण ॾिसी सघो था केतिरो ज़बरदस्त पाणी आहे, वॾो पाणी आहे, नए खे बि ख़तरो आहे। हेॾा असांजा रस्ता बि कटियल आहिनि ऐं हीउ पाणी वेंदो नए बाराण में, असांजो उहो रस्तो वरी 7 ॾींहंनि ताईं कटिजी वेंदो। हेॾा नए सतोरो थियो खतरो आहे उहो बि असांजो माना जेको उन में बि पाणी आहे। मोहम्मद मिर्चल गबोल हिकिड़ो सुवाल आहे तव्हां खां, तव्हां अॻु में 3-4 न्यूज़ हलाया आहिनि, उन्हनि में छा असरु थियो आहे? त कहिड़े इंतिज़ामिया वारे तव्हां वटि आया आहिनि या कोन आया आहिनि? जी न, बिल्कुलु तव्हांजो इहो ॻाल्हि सही आहे। असां पहिरियों 2-3 चकर न्यूज़नि ते असांजा हिते 4 घर बि ॾही विया आहिनि ॻोठ आज़ाद गबोल में। असां उन्हनि जी बि अपील कई आहे आला ऑफिसरनि खां। असांजे डैम जो मरमती कमु न थियो आहे, उन जो बि असां अपील कयो आहे, उन ते बि असांजी कंहिं सार संभाल न आहे लधी। असां पंहिंजी मदद पाण कंदे असां कचो मिटीअ जो ट्रैक्टर जे ज़रिए उन खे माना बंदि ॾेई असां पंहिंजी हिफ़ाज़त जो कोशिशि कयो आहे, पर अञा ताईं बि असांखे ख़तरो आहे। उहो कचो डैम जेको असांजो ॿधल आहे उहो बंदि टुटी बि सघे थो।